अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो पंहिंजो मेज़बान रिज़वान अथई। अॼु असां गॾु मौजूदु आहे डेरा मुराद जमाली बलोचिस्तान खां सीनियर सहाफ़ी सदाम हुसैन अथई। अचो त उन सां उन्हनि जे इलाइक़े जे अहम मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सदाम हुसैन, पहिरियों मां तव्हांजो थोराइतो आहियां छो तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असांजे प्रोग्राम में आयो। रिज़वान अथई, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां पंहिंजे हफ़्तावार प्रोग्राम सिंध अजरक न्यूज़ जे हफ़्तावार प्रोग्राम में मूंखे घुरायो ऐं मूंसां मुंहिंजे इलाइक़नि ते ॻाल्हि ॿोल जे लाइ तव्हांजे माशाअल्लाह तव्हां जेको हीउ प्रोग्राम शुरू कयो आहे तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। इहो असांजे इलाइक़नि में माशाअल्लाह सुठो ॾिसिजे थो, माण्हू ॾिसनि था ऐं तव्हांजी कोशिशि बहितरीनु आहे। नंढड़ी उमिरि में तव्हां पंहिंजो इन सहाफ़त में जॾहिं आया हो ऐं सुठो कमु शुरू कयो आहे तव्हां, त इन जे लाइ तव्हांखे मां मुबारकूं ॾींदुसि। तव्हां ज़बरदस्त कमु करे रहिया आहियो। सदाम अथई, सभु खां पहिरीं मां तव्हां इहो सवालु पुछा कंदुमि त तव्हांजे इलाइक़े में सिहत बाबति कहिड़ियूं अवाम खे सहूलियतूं मुहैया कयूं आहिनि ऐं मुश्किलातूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि? बलोचिस्तान जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर दौर में उनखे नज़रअंदाज़ रखियो वेंदो आहे ऐं उन में सिहत हुजे, तालीम हुजे। तव्हां सिहत बाबति मूंखां सवालु कयो आहे, मां तव्हांखे उन ते ॿुधाईंदो हलां त असांजे इलाइक़नि में सहूलियत न हुजण जे बराबरि आहे। असांजा जेका तालका अस्पतालूं आहिनि उन्हनि में त बिल्कुलु कोई सहूलियत न आहे, एम्बुलेंस न आहे, डॉक्टर न आहिनि, अद्वियात जी शदीद कमी आहे। ऐं पंहिंजे असांजे हेडक्वाटर शहर जे अस्पताल जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुन में बि इहा ई हालति आहे। असांजे इलाइक़े जा दूर दराज़ इलाइक़े खां जॾहिं मरीज़ पंहिंजी मुश्किलातुनि सां पंहिंजे मरीज़नि खे खणी उते पहुचंदा आहिनि त उते बि साॻियो ई हाल आहे। न एम्बुलेंसूं मौजूदु आहिनि, न डॉक्टर आहिनि, न अद्वियात आहिनि उन्हनि वटि। असां पंहिंजे हुकूमत बलूचिस्तान खां इहो अर्ज़ु कंदासीं त सिहत बाबति असांखे हर सहूलियत असांजी आवाम खे फ़राहम कई वञे। ऐं मरीज़ जॾहिं पंहिंजे लवाइकनी खणी उते दूर दराज़ इलाइक़े सां पुॼनि था डेरा मुराद शहर जे सिविल अस्पताल में, सहूलियत न हुजण जे करे मरीज़ ॿियनि शहरनि ॾांहुं रुख़ करनि था। वॾा शहर हुजनि जीअं पंहिंजा सिंध जा लालकाणो, कराची इलाइक़ा असांजा तमामु परे आहिनि। मरीज़ पहुचांदे मरीज़ दॻिते ई दम धणी हवाले करनि था। इन करे असांजे इलाइक़नि में सहूलियत न आहे सिहत जी। इन करे असां पंहिंजे हुकूमत खे अर्ज़ु था कयूं त उन्हनि खे सहूलियत फ़राहम कई वञे। सदाम हुसैन अथई, ॿियो नंबर तव्हां सवाल इहो पुछा कंदासीं तव्हांजे इलाइक़े में बिजलीअ जी लोड शेडिंग जो बहिरान तमामु घणो आहे, उन हवाले सां तव्हां असां आगाह कंदा ऐं नाज़रीन खे ॿुधाईंदा। रिज़वान, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त असांजे इलाइक़नि में 18 खां 20 घंटा जो लोड शेडिंग दौरानिया आहे। तंहिंजे करे कारोबार ठप रहनि था ऐं इलाइक़े जे अवाम खे मुश्किलात आहे। इन करे सियारे जे मौसम हुजण जे करे गीज़र वग़ैरह बि कोन था गरम थियनि। उन जे करे गोबर या काठी वग़ैरह जो इस्तेमालु करे माण्हू पंहिंजी ज़िंदगी ज़रूरियात खे करनि था, सहूलियतूं ॾियनि था। इन बाबति असां पंहिंजे हुकूमत बलूचिस्तान खे चऊं था त बिजली जे लाइ सिस्टम बणायो वञे ताकी लोड शेडिंग घटि कई वञे। अवाम मुश्किलात में आहिनि, उन्हनि जी कुझु न कुझु दादरसी थी सघे। सदाम हुसैन अथई, तव्हांजे इलाइक़े में बलूचिस्तान हुकूमत तरक़ियाती कम कहिड़ा कया आहिनि ऐं ड्रेनेज सिस्टम जी कहिड़ी सूरत हाल आहे? रिज़वान, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुकूमत बलूचिस्तान जा कम सिर्फ़ु कागज़नि ताईं महदूदु आहिनि। ॿियो तव्हांखे ड्रेनेज सिस्टम जे बारे में ॿुधाईंदो, बिल्कुलु नकारा शहर कहिड़ो बि तव्हां ॾिसो, डेरा मुराद हुजे, उस्ताद मोहम्मद हुजे, डेरा अलयार हुजे, थोरी बरसाति थियण ते ई इलाइक़ा तालाब जा मंज़र पेश कंदा आहिनि। शहर हुजनि, गलियूं हुजनि, उहे बिल्कुलु तालाब जा मंज़र पेश कंदा आहिनि। और इन्हनि जे लाइ कोई बि सिस्टम नथो कयो वञे ताकी इन्हनि जे निकासे आब जे लाइ कोई कमु कया वञनि ताकी शहर खे अञा ख़ूबसूरत बणायो वञे। लेकिन आवाम जे लाइ बरसाति हिकु रहमत न ज़हमत बणिजी वेंदी आहे। अहिड़ो को सिस्टम न हुजण जे करे अवाम शदीद में अज़ियत में मुब्तला थी थिए। गलियूं जॾहिं पाणी सां बंदि थी वञनि थियूं त हिकु सियारे जो मौसम वरी पाणी हुजण जे करे गलियुनि में जमा थिए थो, जेको उहो अवाम खे शदीद तकलीफ़ पहुचाए थो। ऐं असां हुकूमत बलूचिस्तान खे अर्ज़ु कयूं था कागज़ी कार्रवाइनि खे छॾे करे अमली कमु थोरो ॾेखारे। असांजे अवाम खे शदीद मुश्किलात आहिनि और इलाइक़े जे माण्हुनि खे ॾिसे त केतिरियूं तकलीफ़ूं थियूं पहुचनि। ड्रेनेज सिस्टम खे बहितर बणायो वञे और इन जे लाइ कुझु न कुझु निज़ाम बहितर थिए त अवाम खे मुश्किलात में जेको आहे न कुझु न कुझु कमी थींदी ऐं अवाम सुख जी साह खणी सघंदो।
सदाम हुसैन तव्हांखे इहो सुवाल पुछा कंदासीं त तव्हांजे इलाइक़े में पीअण जे पाणी जूं केतिरियूं सहूलियतूं मुहैया आहिनि? पाणी बाबति तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त असांजे बलोचिस्तान जे इलाइक़नि में पाणी जी ॾाढी कमी आहे और अवाम पाणी जे लाइ बि शदीद परेशान हूंदा आहिनि। त गंदे तालाबनि मां पाणी भरणु पीअणु इंतिहाई जेको आहे त हिन महांगाई जे दौर में हिकु त गंदो पाणी पीअण सां मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलनि थियूं और गुर्बत जे करे उहो ई पाणी इस्तेमालु करिणो पवे थो। साफ़ु पाणी न हुजण जे करे असांजे इलाइक़नि में माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ थी थिए ऐं किथां साफ़ु पाणी अगरि माण्हू लाराइनि था पंहिंजे जेब ख़र्च उन्हनि खे इजाज़त नथो ॾिए त साफ़ु पाणी लाराए करे पंहिंजे घरनि में इस्तेमालु करे सघनि। हुकूमत बलूचिस्तान खे असां अर्ज़ु कंदासीं त साफ़ु पाणी फ़राहम करण जे लाइ फिल्टर प्लांट लॻाए और जेका बि असांजा इलाइक़ा आहिनि जेका साफ़ु पाणी जे करे न हुजण जे करे तकलीफ़ में आहिनि उन्हनि जे लाइ फिल्टर प्लांट लॻाए ताकी अवाम इन मुश्किल में जेको गुज़ारनि था उन्हनि जी हालात में कुझु कमी थी सघे। नाज़रीन, तव्हां सीनियर सहाफ़ी सदाम हुसैन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ॿिए हफ़्ते तव्हां सां गॾु हूंदासीं इलाइक़े मसइला प्रोग्राम में ॿिए कंहिं महिमान सां ऐं ॿिए कंहिं अहम मसइलनि ते। तव्हां पंहिंजे मेज़बान रुज़ान खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhgujaratnews.com।